मेड़ मां ख़बर ईंदा हलो त मेड़ तालके समेत शहर मेड़ में बदअमनी रुकजी न सघी। अमन ॾियो जा ज़ोरदार नारा रैली कढी एहतजाज कयो। SUP ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां मेड़ बाईपास खां 2 किलोमीटर पैदल मार्च रैली जी सूरत में घंटाघर वटि पहुची। मुक़ररीन अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त SUP के दोस्तनि ऐं मेड़ शहर जी बि जेके मुख़्तलिफ़ तंज़ीमूं आहिनि शहर जो अॻवान नियाज़ अली बुर्रो साहब ऐं ॿिया जेके शहरी दोस्त आहिनि उन्हनि मेड़ में वधंदड़ बदअमनी जे ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी रहिया आहिनि। असांजो सादो जेको सूबो मुतालबो आहे त मेड़ जे माण्हुनि खे अमन ॾिनो वञे, तहफ़्फ़ुज़ बरामद कयो वञे। छो त पुलिस जी जेका आहे जेका प्राइमरी ड्यूटी आहे, जेका उनजी बुनियादी ड्यूटी आहे, उहा आहे माण्हुनि खे तहफ़्फ़ुज़ बरामद करणु। ऐं हितां जी जेका मेड़ जी पुलिस इंतिज़ामिया आहे ऐं SSP दादू उन पंहिंजे फ़र्ज़ में उन पंहिंजी ड्यूटी में मुकमल तौर ते नाकाम थी चुको आहे। असीं मुतालबो था करियूं त हिन नाल SSP दादू खे हटायो वञे ऐं मेड़ जो अमन अमान बहाल थिए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हां साफ़ ई दोस्तों महिरबानी मुझे को एहतजाज SUP AJP नौजवान एक्शन कमेटी मेड़ की तरफा दादू ज़िले में जेका बदअमनी आहे ख़ासि तौर ते मेड़ में ईर्शा में आए ॾींहुं को बि पुरअमन शहरी महफ़ूज़ न आहे ऐं जेके हिते सिफ़ारिशी ऑफिसर रखिया वञनि था उन्हनि जे माना करतूतनि जे ख़िलाफ़ ही एहतजाज आहे। ऐं असां बाला ऑफिसरनि खे अपील था कयूं त मेड़ समेत समूरे ज़िले में जेका बदअमनी आहे उन खे मुंझो ॾियण जे लाइ रिश्वतखोर ऑफिसर हटाया वञनि ऐं जेके ईमानदार ऑफिसर हिमत वारा ऑफिसर हुजनि उहे रखिया वञनि, मुर्शाद फरोशी ख़तमु कई वञे ऐं जेका इहे थाणनि ते जेके शयूं हुननि थियूं उहे बंदि कराए वञनि। ॿी सूरत में SUP या जेके गॾियल इत्तेहादी जमायतूं आहिनि उहो पंहिंजो एहतजाज जारी ऐं साहिल कनि। अॼोके एहतजाज में जेकॾहिं को बि नतीजो न निकितो त सिंधी यूनाइटेड पार्टी पंहिंजो मौक़िफ़ ॾींदे रोड बंदि करण जो पंहिंजो इख़्तियार सिंध खपे थी ख़ुदि मुख़्तियार। जीअं त अॼोको ही जेको असांजो एहतजाज आहे, हिते जी रैली आहे, इहा बदअमनी जे ख़िलाफ़ आहे। मेड़ बदअमनी जी बाहि में सफ़ा बरी चली रही आहे। रोज़ हिते 2, 3, 4 फुरूं जेको आहे थियनि थियूं पयूं। SHO जेको आहे सो आसरा ॾेई माण्हुनि खे ऐं हिते रैली मुलतवी कराइनि था। वरी साॻियो ई जेको आहे सो उन्हनि जो रवैयो आहे। असीं जेको आहे सो अॼु मुतालबो था कयूं हिन रैली जे तवसुल सां, तव्हांजे तवसुल सां, त जेके बि मेड़ में जेको आहे वारदातूं थियूं आहिनि उहे सभई जॻह रिकवरी करे ॾिनियूं वञनि ऐं मेड़ में अमन जेको आहे सो बहाल कयो वञे। ऐं जेकॾहिं न त ॿी सूरत में असां को सख़्तु लाइ अमल बि जेको आहे सो उनजो ऐलान करे सघूं था। तव्हां दोस्तनि सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।